समूरी में थी वियो आहे। तव्हां छा था सम्झो? असां वटि बि माण्हू खिलिया हिते त बाबा हिननि स्कूल बंदि करे छॾिया आहिनि। तव्हां फिलीपींस में एयरलाइनूं बंदि थी वियूं आहिनि। तव्हांजे दुनिया जे जापान ऐं इन्हनि मुल्कनि में लॉकडाउन स्टार्ट थी विया आहिनि। साउथ कोरिया में लॉकडाउन स्टार्ट थी विया आहिनि। अॼु फिलीपींस जे प्रेसिडेंट चयो आहे त असां लोकल जेके एयरलाइनूं बस ट्रांसपोर्ट उहा बंदि पिया कयूं, स्कूलूं त बंदि थी चुकियूं। इहो असां वटि हिकिड़ो हले थो। हाणे ॾिसणो आहे त हीअ सूरत हाल केॾांहुं थी वञे। असां फेडरल गवर्नमेंट जे डिसीजन सां बाउंड आहियूं, छो त जॾहिं बि इन क़िस्म जूं हंगामी आलमी सूरत हाल तब्दील थिए थी या आलमी, त ओॾी महिल वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसियुनि ते अमल करणो पए थो। सूबो पंहिंजे तौर ते कोन थो करे सघे, छो त असांजी जेका डिफेंस आहे उहा असांजे फेडरल गवर्नमेंट वटि आहे। त उहे बहितर सम्झी सघनि था त भई फ्यूल जी दुनिया में सप्लाई केतिरी थियणी आहे। पाकिस्तान जेका आहे सुठियूं सालसी जूं कोशिशूं कयूं इनखे ठाहिण जूं, अञा ताईं पाकिस्तान इन में आहे, पंहिंजो रोल प्ले करे पियो। पाकिस्तान डिप्लोमेटिक फ्रंट ते इलाही अॻियां बीठो आहे, पर हाणे ॾिसजे त जेका हुन तरफ़ जी आहे सूरत हाल उहा कहिड़ी थी बीहे।